जी बिल्कुल ही असीं मौजूद आहियूं पन्नो आकल जे मेन लुकमान मैसर महला में। हिते हर साल जीअं हिन साल भी फ़कीर अरबाब हुसैन चाचड़ जी अॼु 13वीं वर्सी मल्हाई पई वञे। उन में मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी ऐं जेके मज़हबी दुनिया आहिनि पिणु शरीक कया आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हीअ जेकी वर्सी आहे सन जी जेकी 13वीं वर्सी मल्हाई पई वञे पन्नो आकल जे लुकमान मैसर महला में। हिते सन जेको वॾो पुटु आहे फ़कीर अरबाब हुसैन चाचड़ फ़कीर ख़ादिम हुसैन चाचड़ जी अॻुवाणी में मेज़बानी में पिणु अॼु हिकु वरी जेको आहे सो वर्सी मुनक़िद कई वई आहे। हिते जेके मुख़्तलिफ़ जेके सूफ़ी फ़कीर आहिनि उनखां पुछंदासीं ऐं संदसि वारसनि खां पुछंदासीं जो छा चवणु आहे। मां लतीफ़ जे हिन शहर सां पंहिंजे हिन प्रोग्राम जे मसइले ते ॻाल्हाईंदुमि त लतीफ़ सरकार चयो आहे त सनी असुई सिबियो मूं मारूंसी साह, सनी असुई सिबियो मूं मारूंसी साह, वेठी सारियां सूमरा हिकु गोलाड़ा गाह, हीअं मुंहिंजो हुत थियो हिते मिटी ऐं मां, पखनि में पसाव कलब आहे कोटनि। दोस्तो जीअं त अॼु ई असांजे सूफ़ी बुज़ुर्गनि जी अनवर साईं जा फ़क़ीर आहिनि, ॾाढी सूफ़ियाणी महफ़िल ॿुधाइनि था जेका असांजी क़दीम सिंध जी रिवायतुनि में सूफ़ी बुज़ुर्गनि असांखे दर्स ॾिनो आहे त हिन सिंध जी धरती ते असांजा सूफ़ी असांजा वली बुज़ुर्ग अमन जो पैगाम खणी हिन शाइरनि जे ज़रिए हिन असांजे ओशाकनि पंहिंजा दर्स ॾींदे हिन असांजे फ़क़ीरनि जे आवाज़ सां असांजी सिंध जी धरती जे लाइ ॿुधायो आहे त असांजी अमन जी धरती आहे। असांजा सिंध जा नौजवान बि इन सिंध धरती ते अमन जो पैगाम ॾींदे इन सूफ़ियुनि जे प्रोग्रामनि खे वधीक तरजीह ॾियनि। सूफ़ी विराग जेको आहे उहो तमामु वॾी मंज़िल वारी ॻाल्हि आहे जेका हिन दौर खां असांखे अॻिते कढी पंहिंजे बुज़ुर्गनि वलियनि ऐं पंहिंजे मज़हब जो दर्स ॾिए थी। जीअं लतीफ़ सरकार ऐं शाह इनायत उन जी साॻे तरीक़े सां अनवर साईं जानपुर शरीफ़ वारो जंहिंजा ही फ़क़ीर असांखे ॿोल ॿुधाइनि था ऐं ॾाढी हिन महफ़िल में मज़ो आहे ऐं सिंध धरती ते अहिड़ियूं महफ़िलूं थियणु खपनि ऐं जंहिंमें असांजे माण्हुनि खे इहो शऊर थिए त आम राग खां जेको ही राग आहे इहो मुख़्तलिफ़ आहे, हिन खे इबादत सम्झो वञे थो। हिन घुट ॿूसट जे माहौल में जॾहिं इंसान जो कातिल बणियो पियो आहे ऐं अहिड़ियूं महफ़िलुनि जी शदीद ज़रूरत आहे। हीअ महफ़िलियूं तसोफ़ जो तसलसुल आहिनि जेके असांखे अमन जो दर्स ॾियनि थियूं पियूं। ही महफ़िलियूं थियणु घुरिजनि जीअं असांजे माशरे में जेके खूनो गारत जा जेके बुरायूं आहिनि या नफ़रतूं आहिनि उहे ख़तमु थियणु घुरिजनि। हीअ तमामु ज़बरदस्त महफ़िल हमेशह हर साल वांगुरु हिन दफ़े भी फ़क़ीर सरदार बख़्श कई आहे। असां उनखे मुबारक भी ॾियूं था, जस भी ॾियूं था त उहो पंहिंजो पाण पतोड़े थो पियो ऐं तसोफ़ जे फ़िक्र खे साईं हज़ूरनि साईं जे अनवर हज़ूरनि साईं जे फ़िक्र खे अॻिते वधाए थो पियो। हे साईं शहनशाह अनवर पाक जहानपुर जा फ़क़ीर हुया, वॾा शहनशाह फ़क़ीर हाल ख़्याल फ़क़ीर आहे। हिन फ़क़ीर जो उर्स मुबारक 13हों उर्स मुबारक आहे। साईं शहनशाह अनवर पाक जा फ़क़ीर आहे। हे 13हों उर्स मुबारक फ़क़ीर शहनशाह जो आहे। जी बिल्कुल हितां जे मक़ामी माण्हुनि ऐं संदसि पाड़ेसरी ऐं सियासी जेके समाजी दुरियूं आहिनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। फ़क़ीर अरबाब फ़क़ीर हिकु वॾे वक़्त जो हिकु बादशाह पिणु सॾियो वञे। तंहिंखां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेके मुख़्तलिफ़ जेके फ़क़ीर आहिनि ख़ासि तौर ते अनवर साईं जा जेके ख़ासि तौर ते मुरीद आहिनि, उन जा जेके गादी ते जेके रहंदड़ माण्हू आहिनि फ़क़ीर आहिनि, उहे पिणु हर साल जीअं हिन साल बि हिते महफ़िल में पिणु शरीक थिया आहिनि। हितां जे मां पिणु माण्हुनि जो पिणु चवणु आहे त हीअ जेके रवादरी आहे ख़ासि तौर जेके सूफ़ीज़म आहे इन में जेको नौजवान तबिको आहे ख़ासि तौर ते शरीक थिए त पिणु सननि जेकी ज़हन आहे जेके अॻिते वधण जो जेको हिसो आहे उहो सूफ़ीज़म हुजे। उन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेके महफ़िलूं आहिनि आम तौर ते जेके ॿियूं आम जेके राग ॻाया वञनि था उन खां हटी करे जेके सूफ़ीज़म सां वाबस्ता जेके दुरियूं आहिनि उन में शरीक थियनि। कैमरा टी सां गॾु माजिद मैसर, जेकब न्यूज़, पन्नो आकल।